डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र सभिनी फ़िरक़नि सां तालुक़ रखंदड़ आलमनि ते ज़ोर ॾिनो आहे त हू मुहर्रम हराम जे आशूरे दौरान ज़िले में अमन इत्तेहाद ऐं भाईचारे जी फ़िज़ा क़ाइमु रखण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। आशूरे जे ॾींहंनि दौरान कोरोना वायरस जे मौजूदा सूरत खे नज़र में रखंदे हुकूमत पारां जारी कयल ज़ाब्ते अख़लाक़ SOPs ते मुकमल अमल दरामद कनि। हुन इहा ॻाल्हि दरबार हाल में मुहर्रम हराम दौरान ज़िले में अमन अमान बरक़रार रखण, स्ट्रीट लाइट, सफ़ाई सुथराई समेत ॿिनि ज़रूरी इंतज़ामनि बाबति सरायल हिकु गॾिजाणी जी सदारत कंदे कई। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त मुहर्रम हराम जे ॾहे दौरान ज़िले में मुनक़िद थींदड़ मजलिसनि ऐं मातमी जुलूसनि में शिरकत कंदड़ मास्क लाज़मी पाइनि ऐं सैनिटाइज़र जे इस्तेमाल सां गॾु कोरोना SOPs ते अमल कंदे समाजी फ़ासिलनि सां गॾु शिरकत कंदड़नि जो तादादु महदूद रखियो वञे। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनेद हमीद समो, इंडस रेंजर्स जे ऑफिसरनि, सभिनी तालुक़नि जे असिस्टेंट कमिश्नर, लोकल गवर्नमेंट, सिहत, रोड्स समेत ॿियनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि ऐं मुख़्तलिफ़ फ़िरक़नि सां तालुक़ रखंदड़ आलमनि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk